अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ विश में भलीकार आया दानिश कुछ के ब्रेकिंग न्यूज़ दींदा हलूं तो दादू जे शाहणी मौला जो रहवासी नौजवान अगुणे पुट समेत ज़ाल खिलाफ़ एहतजाज किया है। एहतजाज कंदे उन दायो है तो ज़ाल अगुणे पुट जी मुँह ते तशद्दुद करे थी, तहफ़ुज़ फराहम किया वञे, ज़ाल खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो किया है। ख़बर ॾियूं पिया हुआ कि दादू जे शाहणी मौला जो रहवासी नौजवान ज़ाल जे तशद्दुद का तंग अची अगुणे पुट समेत प्रेस क्लब आॾो एहतजाज करे ज़ाल खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर शोएब थई, उन खां मालूम कंदासीं तो उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी शोएब, आगाह कजो, छा तफ़सील आहे अव्हां वटि नौजवान अगुणे पुट समेत ज़ाल खिलाफ़ एहतजाज कियो आहे? जी दानिश, हे शाहणी मौला दादू जो रहवासी आहे अरशाद उर्फ पप्पू मंगी, जेको पंहिंजे अॻी घरवारी जे नींगर समेत अची दादू प्रेस क्लब आॻो एहतजाज कयो ऐं दायो त खेसि घरवारी जेका आहे उहा पुट समेत तशद्दुद करे थी ऐं अहिड़ी वीडियो बि जेका आहे हुन साफ़ इन आॾो ॾेखारी आहे त जंहिंमें संदसि घरवारी जेका आहे उहा हिन ते तशद्दुद करे रही आहे ऐं हिन दायो त मुंहिंजी अॻी घरवारी मां जेको नींगर आहे उन ते बि जेको आहे सख़्तु तशद्दुद जो निशानो करे थी, जॾहिं त मूंखे बि तशद्दुद कयो वञे थो, पर मां खेसि बर्दाश्त करण जे बावजूदि जेको आहे हाणे जेको आहे ॻाल्हि जेको आहे वधी वई आहे, जंहिंजे करे हिन एहतजाज अची रिकॉर्ड करायो आहे ऐं हुन इहो चयो त मूं ते भली तशद्दुद करे, पर जेको मुंहिंजी ॿार ते जेको आहे तशद्दुद थी करे उहा मूंखां बर्दाश्त नथी थिए, जंहिंजे करे अॼु अची हुन दादू प्रेस क्लब आॾो दायो आहे त खेसि हिन जे ख़िलाफ़ जेका आहे उहा कानूनी कार्रवाई कई वञे। ॿिए तरफ़ मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त ज़रियनि वटां इहो मालूम थियो आहे त हिन जी जेका घरवारी आहे शाहिदा चन्ना, जंहिं हिन जे मुड़ुस जे ख़िलाफ़ जेको आहे दादू जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई आहे त मुड़ुस खेसि तशद्दुद जो निशानो बणाए थो ऐं दादू जी अदालत पुलिस खां इहा रिपोर्ट तलब कई आहे ऐं हिनखे जेको आहे 20 मई ते जेको आहे तलब कयो आहे अदालत, जंहिंखां अॻु अची हिन जेको आहे दादू प्रेस क्लब आॾो पंहिंजे अॻूणे घरवारी जे पुट समेत अची दायो आहे ऐं हिन एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। जी वॾी महिरबानी शोएब, अव्हां आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आई अव्हां ताईं पहुचाईसीं त दादू जे शाहणी मौला जो रहवासी नौजवान अगुणे पुट समेत प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दायो त ज़ाल तशद्दुद करे थी, ऐं तशद्दुद बर्दाश्त करण जी सघ रखां थो, पर ज़ाल अगुणे पुट मथां तशद्दुद करे थी, उन सां नारवा सलूक करे थी, इन करे अॼु प्रेस क्लब ते ज़ाल खिलाफ़ एहतजाज करे कार्रवाई जो मुतालबो कयां थो। जेका वीडियो आहे उहा दादू इशू हथु करे वरिती आहे, उहा बि स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघंदो त जेका घरवारी आहे उहा नौजवान खे गले मां पकड़े गार गंद करे थी ऐं तशद्दुद जो निशानो बणाए थी, जॾहिं त नौजवान जेको आहे हुन ज़ाल खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। अस्सलाम वालेकुम, अरशाद मंगी दादू साईं गुलाम शाह जेलानी जो रहवासी पीर मदद साहब जी घिटी में घर आहे असांजो। साईं मूंखे त चौदीवारी में घर वारी पंहिंजी कुटे थी, मां मञा थो बिल्कुलु, मूंखे मारे थी, घुटा थी ॾिए, जहिड़े जी रिकॉर्डिंग बि आहे, मारे थी बिल्कुलु, ऐं ज़ेडे कीअं सोपारियूं खाईंदी आहे, मूंखे मारे थी। मां त खणी बर्दाश्त कयां थो, पर हे नंढड़ो ॿारु आहे मुंहिंजो अॻियाओ हसनैन मंगी 2 क्लास जो शागिर्दु आहे, घटि में घटि इन ॿार ते त तशद्दुद न कर। अहिड़ियूं माइरूं आहिनि जेके माना परवा ॿार पालींदियूं, उन्हनि खे प्यारु ॾींदियूं, हे मुंहिंजो अॻियाओ नंढड़ो आहे, हिन ते तशद्दुद करणु ऐं नंढड़नि ॿारनि जी हक़नि जी तंज़ीमूं जेका आहे महिरबानी करे उहा असांजी सपोर्ट करे, घटि में घटि हिन ॿार खे त तहफ़ुज़ ॾियो। असांखे खणी नथो मिले न मिले, भला मूंखे मारे थी, कुटे थी, का ॻाल्हि कोन्हे का, कुटे पई चौदीवार में कुटे थी न कुटे, पर हिन खे त न चवे न, हे त नंढड़ो आहे मुंहिंजो, पहिरियों पुटु आहे मुंहिंजो, ऐं हुन मां ॿ बचड़ा नंढड़ा, उन्हनि खे बि साईं लोही चमचनि सां कुटे थी, नंढड़नि ॿारनि खे। मां पाण इलाही दफ़ा छॾायो आहे, मूंखे लोही चमचा उहे चांवर घुमाइण वारो चमचो जेको आहे उहो इलाही दफ़ा मूंखे लॻो आहे, उन्हनि ॿारनि खे यरगमाल थी करे, मूंखे यरगमाल करे, हिन खे यरगमाल करे, आख़िरकार असां वञूं करे, असांजी प्लीज़ मदद कयो, नंढनि ॿारनि जेका तंज़ीम आहिनि उहा असांजी मदद कयो, अलाह जे वास्ते।